अदाकारा हानिया आमिर जा न रुगो पाकिस्तान पर भारत में भी मदह आहिनि ऐं सभई मदह हुन वक़्तु हैरान थी विया जॾहिं संदसि शादी जूं ॻाल्हियूं अची वयूं। हानिया आमिर गुज़िरियल कुझु वक़्त में ज़हनी दबाव जो शिकार रही हुई। खेसि बोल्ड ड्रेसिंग ते तनक़ीद जो निशानो बणायो वियो हो। खांसि शादी न थियण बाबति सवाल बि थींदा रहिया आहिनि। अदाकारा जे हवाले सां उहे ॻाल्हियूं बि थींदियूं रहियूं पर हू फलाणे अदाकार सां शादी करे रही आहे, पर हाणे कंहिं अदाकार न पर क्रिकेटर जो नालो वरतो पियो वञे। क्रिकेटरनि ऐं अदाकारनि में शुरू खां ई शादियूं थींदियूं रहियूं आहिनि। स्पोर्ट्स जे शोबे सां वाॻियल माण्हू शोबिस जे शोबे सां वाॻियल नारियुनि सां शादियूं कंदा रहिया आहिनि। अक्सर सोशल मीडिया ते मशहूर फनकारनि जे हवाले सां ख़बरूं गर्दिश में ईंदियूं रहंदियूं आहिनि। कुझु ॾींहं हानिया आमिर जो नालो हिकु अदाकार सां ॻंढियो वियो हो। मुख़्तलिफ़ ज़रियनि जो चवणु आहे त हानिया आमिर जी शादी शाहनवाज़ ॾाहाणी सां थी वई आहे। दावा कई पई वञे त क्रिकेटर ऐं अदाकारा ॻुझे नमूने शादी करे वरिती आहे, जंहिंमें रुगो मख़सूस माण्हुनि खे दावत ॾिनी वई हुई, जॾहिं त हिन वक़्त ताईं शाहनवाज़ ॾाहाणी या हानिया आमिर कंहिंखे उन हवाले सां नाहे ॿुधायो। हानिया आमिर तोड़े शाहनवाज़ ॾाहाणी सुठे फैन फॉलोइंग रखनि था ऐं ज़रियनि जे अहिड़ी बि दावा सोशल मीडिया ते थरथलो मचाए ॾिनो आहे। ख़ासि तौर ते सिंध जे सोशल मीडिया ते उहा ख़बर वायरल थी रही आहे, पर उन जी कंहिं वटि का बि तस्दीक नाहे। नई जोड़ी पारां को बयानु ॾिनो वियो आहे अशना शाह जे हवाले सां, जॾहिं उहे अकथियूं थियूं त हू ॻोरहारी आहे त हुन हिकु वीडियो जारी करे उन जी तरदीद कई। हाणे जॾहिं ॾाहाणी ऐं हानिया जी शादी जूं ख़बरूं आयूं आहिनि त मुमकिन आहे त जल्द ॿिन्ही वटां को बयानु साम्हूं अची वञे।